अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्ज़ि हलालन तय्यबा वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर वबिका नस्तईन या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह रब्बि ज़िदनी इल्मा। ए इंसानो, ज़मीन में जेकी पाक ऐं हलाल शयूं आहिनि तिन मां खाओ ऐं शैतान जे नक्श कदम ते न हलो। बेशक शैतान त तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। यकीनन हू तव्हांखे रुॻो बुराई ऐं बुछड़ाई ऐं बेहयाई जो हुकुम ॾिए थो ऐं अलाह ताला लाइ उहे ॻाल्हियूं चवराए थो जिन जो तव्हांखे इल्मु नाहे। ऐं जॾहिं खेनि चइजे थो त जेको क़ुर अलाह नाज़िल फरमायो आहे उन जी पैरवी करियो त चवनि था त असां त उन तरीक़े जी ताबेदारी कंदासूं जंहिं ते असां पंहिंजा अबा ॾाॾा हलंदे ॾिठा। छा जेकॾहिं संदन अबनि ॾाॾनि अक़ल खां कमु न वरितो ऐं हिदायत खां महरूम रहिजी विया त उहे बि पंहिंजी अक़ल ते पर्दा चाढ़े छॾींदा। अलाह ताला हिन खे फरमाए रहियो आहे त मुंहिंजे क़ुर ऐं मुंहिंजे नबी जी सुनत ते अमल करियो, उन्हनि जी पैरवी करियो। छो अॻियां अची वेंदो अतीउल्लाह व अतीउर रसूल, यानी इताअत करियो अलाह जी ऐं उनजे रसूल जी। हिते आहे यकीनन क़ुर जी तव्हां पैरवी करियो। त हू जवाब में चवनि था त असां उन जी पैरवी कंदासीं जिन ते असां पंहिंजा अबा ॾाॾा हलंदे ॾिठा। असां जंहिं रस्ते ते पैदा थिया आहियूं उहो रस्तो असांखे छॾणो न आहे, इन ते ई हलंदासीं। अलाह त फरमाए जेकॾहिं हू अक़ल जा अंधा थिया, जेकॾहिं हू हिदायत खां महरूम रहिया, उन्हनि खे हिदायत ख़बर न पई पोइ कंहिं बि वजह सां, त छा तव्हां बि उहे रस्तो इख़्तियार कंदो? हिन ई सूरत जी शुरू में पाण पढ़ी आया आहियूं त अगरि हू भुल में या ख़ता में हिदायत खां महरूम रहिजी विया ऐं ग़लति रस्तो उन्हनि इख़्तियार कयो त छा तव्हां बि साॻी ग़लती दोहराईंदव? ऐं काफ़िरनि जो मिसाल त अहिड़ो आहे जीअं धनार माल खे वाको करे पुकारींदो आहे त उहे जानवर सवाइ सॾ ऐं कूक जे ॿियो कुझु बि न ॿुधंदा ऐं सम्झंदा आहिनि। उहे ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि ऐं अंधा आहिनि, तंहिं करे हू कुझु नथा सम्झनि। ऐं काफ़िरनि जो मिसाल, काफ़िर जेको अलाह जी आयतुनि जो इनकार करण वारो आहे, अलाह त फरमाए इहे ईअं आहिनि जीअं जानवर। जॾहिं जानवर खे सॾिबो आहे, छो असां वटि बि काफ़ी टाइम खां मेंहिं रहियूं आहिनि। हिकिड़े मिसाल तौर खां मेंहिं कराची खां वठिबी आहे त उनखे सॼो वेंदो आहे कराची वारी मेंहिं, त उहा मेंहिं कन ज़रूरु हणंदी आहे। जॾहिं उनजो ॾुहाई जो टाइम ईंदो आहे ऐं उनजो जॾहिं बचो छॾियो वेंदो आहे उनखे खीर पीअण लाइ, त उनखे चवंदा आहिनि त कराची वारी मेंहिं कन हणंदी आहे त मुंहिंजो टाइम अची वियो आहे ऐं मूंखे सॾे रहिया आहिनि। ॿुधे ज़रूरु थी पर सम्झे नथी। कॾहिं ईअं कोन थींदो न मेंहिं खे चऊं त तूं वञ फलाणे दुकान तां वञी पंहिंजो गाहु वठी अच, ॿुधंदी पर वेंदी कोन। छो जो हू फितरत ते पैदा थियल आहे। तव्हां हुन मां फ़ाइदो वठंदो, उनखे खाराईंदो पीआरींदो, उन खां खीर वठंदो ऐं चारींदोसि, बसि। इन्हनि 2-3 कमनि खां अलावा मेंहिं जो ॿियो को कमु न आहे। अलाह त फरमाए जेकॾहिं तव्हां बि उन्हनि जानवरनि वांगुरु थी वियो, मुंहिंजूं ॻाल्हियूं न ॿुधंदव, न सम्झंदव, त पोइ सूरह अनाम में आहे त अची वेंदी त पोइ तव्हां इन्हनि खां बि बदतर आहियो, त इन्हनि खां बि किरियल क़िस्म जा आहियो। ए मोमिनो, जेको असां अव्हांखे रिज़्क ॾिनो आहे उन मां पाक शयूं खाओ ऐं पंहिंजे रब जो शुक्र करियो, जेकॾहिं तव्हां सिर्फ़ अलाह जी ई बंदगी करियो था। हुन अव्हां ते रुॻो मुर्दार जानवर, रत, सूअर जो गोश्त ऐं उन शइ खे हराम कयो आहे जंहिं ते अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजो नालो वरितो वञे। पर जेकॾहिं को मजबूर आहे ऐं हुन जी नियत नाफ़रमानी या सरकशी करण जी नाहे त उन ते को ॾोह नाहे। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। हाणे हिते हुकुम पियो अचे त कहिड़ी कहिड़ी शइ तव्हांजे लाइ हलाल आहे, कहिड़ी हराम आहे। यकीनन मुर्दार जेको बि मरी वियो, यानी को बकरो त यकीनन हलाल आहे, पर अगरि उहो मरी वियो पंहिंजी मौत त हाणे उहो हराम थी वेंदो, उहो यकीनन तव्हां मां केरु बि कोन खाइणु चाहींदो। ऐं रत, जॾहिं बि जानवर खे ज़िबा कंदा आहियूं त उनजो रत जेको वहंदो आहे इहो कॾहिं बि कंहिं जमा करे न खाधो आहे, न पीतो आहे, छो जो इहो अलाह हिनखे हराम फरमायो आहे। ऐं ॿियो सूअर जो गोश्त, यकीनन सूअर जो गोश्त बि हराम आहे। ऐं हर उहा शइ जंहिं ते अलाह खां सवाइ कंहिंजो नालो वरितो वियो हुजे। हाणे इहो मामलो असां वटि थोरो संगीन आहे। हाणे इहा कहिड़ी शइ आहे, जीअं मिसाल तौरु जीअं पहिरीं पाण वाज़े करे चुका आहियूं त दरगाहुनि खे ठाहिण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम करार ॾिनो आहे, उनजी इजाज़त कोन्हे का। पर पोइ बि
असां मां घणा माण्हू दरगाहूं ठाहिनि त था, पर पोइ जेको बि जानवर खणी वञनि था या का देग खणी वञनि था, ज़िबह अलाह जो नालो वठी कनि था, जे बिस्मिल्लाह रहमान रहीम अलाह अकबर करे ज़िबह कनि था, पर उनजो चढ़ावो या उनजो जेको विरहाइण आहे उहो आहे दरगाह ते, त जीअं उन दरगाह वारे जो कुर्ब हासिल करे। इहा गैरुल्लाह वारी शइ आहे, इहा हराम आहे। अगरि जेकॾहिं तव्हांखे वाकई का शइ अलाह जे लाइ करणी आहे त पोइ तव्हां उन हराम जॻह ते छो विया हो? तव्हां घर में करियो, ख़ैरात करे छॾियो, अलाह जो नालो वठी उनखे ज़िबह करियो, मिस्किननि में विराए छॾियो, आड़े पाड़े वारनि खे तव्हां खाराए छॾियो। इहो क़ुर ऐं हदीस मां जाइज़ अमल आहे। इहो न त तव्हां वञी कंहिं दरगाहुनि ते जेका बि शइ वञी करियो, नज़रो नियाज़ करियो, इहा यकीनन शइ हराम में शुमार आहे, इहा गैरुल्लाह में लिखी वेंदी आहे। ऐं ॿी अचे पियो त हा का हिकिड़ी वजह बि आहे, को तव्हांखे रिआयत बि आहे। अगरि कंहिं अहिड़े हालात में आयो जो तव्हांजे लाइ खाइण पीअण जे लाइ कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु इन्हनि हराम कंदा शयूं तव्हां वटि मौजूदु आहिनि, त उन्हनि मां अगरि तव्हां कंहिं मजबूरीअ ख़ातिर, पर तव्हांजी नियत इहा नाहे त तव्हां उन मां मज़ो हासिल कयो या उन मां लज़त वठो, बसि एतिरो खाओ जेतिरे मां तव्हांजी जान बची सघे थी, पोइ अलाह फरमाए थो त पोइ तव्हां ते को बि ॾोह नाहे, पोइ यकीनन मां भेद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। बेशक जेकी अलाह जे नाज़िल कयल किताब मां कुझु लिकाइनि था ऐं उन जे बदिले थोरो मुल्ह वठनि था, त उहे ॼण पंहिंजे पेट में दोज़ख जी बाहि भरे रहिया आहिनि, ऐं उन्हनि सां क़यामत जे ॾींहुं अलाह न हम कलाम थींदो ऐं न खेनि पाक कंदो, ऐं उन्हनि लाइ त दर्दनाक अज़ाब आहे। हाणे हक़ खे असां मां बि तक़रीबन अक्सरियत ॼाणी वाणी लिकाईंदी आहे त जीअं उन जे करे दुनिया जो थोरो फ़ाइदो हासिल कयो वञे। ज़्यादातर असांजी सियासत जे मामलनि में बि इन खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, कंहिं मौलवियुनि खे ख़रीद करे ऐं उन पंहिंजे मनपसंद लीडर जे लाइ बयानात ॾियाराया वेंदा आहिनि, यकीनन उहे हक़ जे मुखालिफ़ ई हूंदा आहिनि, त जीअं थोरी दुनिया कमाए वठनि। अलाह फरमाए थो त इहे माण्हू जेके हक़ खे ॼाणी वाणी लिकाइनि था, इहे पंहिंजी पेट में दोज़ख जी बाहि भरे रहिया आहिनि। क़यामत वारे ॾींहुं मां उन्हनि सां हम कलाम बि कोन थींदुसि, न उन्हनि ॾांहुं पंहिंजी रहम जी निगाह बि कंदुसि, न उन्हनि खे मां पाक कंदुसि। इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ही उहे माण्हू आहिनि जिन हिदायत विञाए गुमराही ख़रीद कई ऐं मग़फ़िरत जे मुक़ाबले में अज़ाब जो सौदो कयो। पोइ कहिड़ी ॻाल्हि सबर करायो आहे जहन्नम जी बाहि बर्दाश्त करण ते, यानी हिननि खे एॾो वॾो सब्र आहे जो ही दोज़ख जी बाहि बर्दाश्त करे वेंदा। इहो इन करे जो बेशक अलाह त किताब बरहक़ नाज़िल फरमायो, पर जिन उन में इख़्तिलाफ़ कयो इहे यकीनन ज़िद जे करे तमामु घणो परे वञी पिया। ऐं हिते हिकु तमामु प्यारी आयत अची रही आहे, आयतुल बिर, बिर मतिलबु नेकी। अलाह फरमाए रहियो आहे नेकी रुगो इहा नाहे त तव्हां पंहिंजा मुंहं ओभर ॾे कयो या ओलह ॾे। छो क़िबले जो रुख जेको पहिरीं पाण पढ़ी आया आहियूं, अलाह फरमाए थो त इन में सिर्फ़ु नेकी नाहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञी छॾी ऐं पंहिंजो तव्हां रुख तब्दील करे छॾियो। नेकी ज़रूरु आहे, पर सिर्फ़ु इहा नेकी नाहे। असल नेकी छा आहे? हाणे अॻियां अलाह फरमाए रहियो आहे, पर असल नेकी इहा आहे त माण्हू अलाह क़यामत जे ॾींहुं मलाइकनि ऐं अलाह जे नाज़िल कयल किताबनि ऐं नबियुनि खे सची दिलि सां मञे, यानी ईमान आणे। सभ खां असल नेकी आहे ईमान आणणु। पहिरियों हिते ज़िक्र अचे पियो ईमान जो, ऐं पोइ इन जो ज़िक्र छा पियो चए, ऐं पंहिंजी माल सां मोहबत हूंदे बि पंहिंजो माल अज़ीज़नि, यतीमनि, मिस्कीननि, मुसाफ़िरनि ऐं सवाल कंदड़नि ऐं ग़ुलामनि खे आज़ाद करण में ॾींदा आहिनि। यानी माल यकीनन सभिनी खे प्यारो आहे, लेकिन उन हूंदे बि इहे सभु कम करणु, इहा असल नेकी आहे। उन खां पोइ अॻियां अलाह फरमाए थो, ऐं नमाज़ खे पाबंदीअ सां क़ाइमु कंदा आहिनि, ज़कात ॾींदा आहिनि, ऐं जॾहिं वाइदो कंदा आहिनि त पंहिंजो वाइदो पूरो कंदा आहिनि, ऐं ख़ुसूसन तंगीअ ऐं मुसीबत में ऐं जंग जे वक़्तु सब्र कंदा आहिनि। इहे ई सचा आहिनि ऐं इहे ई परहेज़गार आहिनि। इहा असल नेकी आहे। हाणे हिते पहिरियों ज़िक्र अची वियो ईमान जो, ईमान खां फौरन बाद ज़िक्र अचे पियो इंसानियत जो, यानी माल तव्हांखे प्यारो आहे ऐं तव्हां उन में ख़र्च कंहिं कंदो, इंसाननि ते कंदो, यानी इंसान पहिरीं मक़सदु आहे ईमान खां पोइ। घणा माण्हू जेके गैर मुस्लिम आहिनि उहे चवंदा आहिनि, जॾहिं उन खां सवाल कंदा आहियूं, उहे चवंदा आहिनि त असांजो मज़हब आहे इंसानियत, ॿियूं ॻाल्हियूं सभु पासे ते आहिनि, असां इंसानियत खे तरजीह ॾियूं था।
हुननि खे ॿुधाइण मक़सदु आहे त इस्लाम आहे इंसानियत जे लाइ, इस्लाम आयो ई इंसाननि जी कामयाबी जे लाइ आहे। ईमान खां पोइ फौरन ज़िक्र इंसानियत जो अलाह फरमाए रहियो आहे। हदीस में चए थो, सही बुखारी जी रिवायत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां मां कोई बि तेसीं ताईं मोमिन नथो थी सघे जेसीं ताईं उहो ॿिए लाइ बि उहा शइ पसंदि नथो करे जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि थो करे। यानी इहो बि नेकी जो तक़ाज़ो आहे त तव्हां ॿियनि जे लाइ उहा शइ पसंदि करियो जेका तव्हां पंहिंजे लाइ पसंदि करियो था। असां वटि इहो हिकिड़ो अजीब तसवुर आहे त असांजा कपिड़ा लटा जेके पुराणा थी वेंदा या वरी जेकी शयूं असांजे हाणे इस्तेमाल में न आहिनि उहे असां नेकीअ तौरु ॾेई छॾींदा आहियूं ग़रीबनि खे, त जीअं असांखे न हाणे नेकी हासिल थींदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो, इहा नेकी न आहे। नेकी उहा आहे जेका शइ तव्हांखे ख़ुदि पसंदि आहे उन मां तव्हां ॿिए खे ॾियो, ओड़ी ई तव्हां पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि करियो। हाणे अॻियां नमाज़ ऐं ज़कात जो ज़िक्र इंसानियत खां बाद पियो अचे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस में फरमाइनि था, टिनि तरह जूं मामलात जेके क़यामत वारे ॾींहुं पेश ईंदा। हिकिड़ा उहे गुनाह जिन जी माफ़ी हरगिज़ कोन हूंदी, जेको शिरक आहे, शिरक जी हालत में मरण वारे जी का माफ़ी कोन्हे, इहो हमेशह जहन्नम में रहंदो। ॿियो हुकुल इबाद, हिननि जो फ़ैसिलो लाज़मी थींदो। दुनिया में कंहिं कंहिं जो को हक़ फॿायो हूंदो उन जी लेन देन क़यामत वारे ॾींहुं नेकियुनि ऐं बुराइयुनि जी सूरत में लाज़मी थियणी आहे। नंबर 3 आहे हुकूकुल्लाह। हाणे अलाह जी मर्ज़ी आहे त पंहिंजे इन्हनि मामलात में नमाज़, ज़कात, रोज़ो, हज, इन्हनि में चाहे फौरन माफ़ी करे छॾे या चाहे त उनजो हिसाब बि वठे, उहो उनजे हथ में आहे। यकीन गफ़ूर रहीम आहे, इन्हनि में नरमी जी उमेद बि आहे, पर हुकूकुल इबाद में का बि रिआयत कोन्हे का। इन में तव्हांखे हिते सोची सम्झी हलणो पवंदो। सबर हमेशह जंग जी सूरत में आयो आहे। जंग में तव्हांखे साबित क़दम रहणो आहे, सबर करणो आहे। ऐं ईमान वारो, क़तल कयल माण्हुनि जो बराबरि बदिलो वठणु अव्हां ते लिखियो वियो आहे, अव्हां ते फ़र्ज़ कयो वियो आहे। तंहिं करे आज़ाद माण्हूअ जे बदिले में उहो ई आज़ाद कातिल, ऐं बाने जे बदिले में उहो ई कातिल बानो। औरत जे बदिले में कातिल औरत खे क़तल कयो वेंदो, पर जेकॾहिं कातिल खे संदसि भाउ जे तरफ़ां खून माफ़ कयो वञे त खून बाह ते दस्तूर मूजिबि अमल कयो वञे ऐं दियत खे चङी तरह अदा कयो वञे। इहा अव्हां जे रब तरफ़ां आसानी ऐं बाज आहे, ऐं जेको बि इन फ़ैसिले खां पोइ ज़्यादती कंदो त उन लाइ दर्दनाक अज़ाब आहे। क़तल जो मामिलो अचे पियो, यानी क़िसास। कंहिं कंहिंखे क़तल कयो आहे त उन कातिल खे अलाह साईं पहिरीं फरमाए रहियो आहे, तव्हां ते लाज़मी आहे, मूं तव्हां ते लिखी छॾियो आहे, तव्हांजे लाइ फ़र्ज़ करे छॾियो आहे त उनखे तव्हां क़तल करियो। लेकिन इहो क़तल रियासत जे ज़रिए थींदो। आम माण्हू खे इख़्तियार न आहे त कंहिं क़तल कयो त उनखे फौरन क़तल करे छॾींदो, इहो कोन थींदो। रियासत जे ज़रिए, पर उनखे क़तल लाज़मी कराइणो आहे, उनखे छॾिणो न आहे। अॻी आयत में अची वेंदो, बल्कि इन खां मथी आयत आहे, उन महिल फरमाए थो त इन में तव्हांजी असल ज़िंदगी आहे। यानी हिकिड़ो कातिल खे तव्हां जॾहिं क़तल कराए छॾींदव, इन में ॿियनि जे लाइ इबरत आहे। हाणे ॿिया को क़तल करण खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदा त फलाणे खे फलाणे चौक ते क़तल कयो वियो हो क़तल जे बदिले में, तंहिंजे करे इहो कमु नाहे करणो, हाणे ॿिए ते थोरो गौर फिक्र कंदा। इहा बि हिकु अकल जी ॻाल्हि आहे। पर वरी हेठि अलाह ताला फरमाए थो, अच्छा हिते आहे पहिरीं हुननि में रिवाज हूंदो हुयो त क़तल त को हुननि जो रईस कंदो हुयो, पर पोइ छो ॼाणू उन ते हथु नथा खणी सघनि, उनजो सरदार आहे, त पोइ वरी उन खे बचाइण जे लाइ पोइ हेठि ॿाननि खे, पंहिंजे ग़ुलामनि खे, उन्हनि खे हिकु बजे ॿ ॾींहं छॾींदा त बाबा वठो, असां तव्हांजो हिकिड़ो माण्हू मारियो आहे, तव्हां हलो असांखे 2 मारे छॾियो। या ख़बर मोतबर औरत हूंदी हुई त वरी उन जी जाइ ते वरी ॿियनि खे क़तल कराए छॾींदा हुया, वग़ैरह वग़ैरह। हू पंहिंजी तरफ़ां आसानियूं चाहींदा हुया, छो अंधो कानून हूंदो हुननि वटि। अलाह फरमाए थो, न, बसि मक़सदु इहो आहे जंहिं क़तल कयो आहे उनखे ई क़तल कबो, पोइ चाहे औरत क़तल करण वारी हुजे, आज़ाद करण वारो हुजे, ग़ुलाम हुजे, बसि उहो ई क़तल थियणो आहे। पोइ हेठि बसि अलाह फरमाए थो त मूं तव्हांजे लाइ वरी नरमी बि रखी आहे। अगरि को खून बहा वठणु चाहे थो या खून माफ़ करणु चाहे थो त इन जो बि इख़्तियार सिर्फ़ु वारिसनि खे आहे। अफ़सोस आहे असां वटि हिकिड़ो तमामु अलाह दुश्मन कानून मौजूदु आहे त सदर खे इख़्तियार आहे त सदर कंहिं कातिल खे माफ़ करे सघे थो। इहो तमामु सख़्तु ऐं
अलाह जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारो कानून आहे। मुमकिन आहे इन खां पहिरीं कंहिं वजह सां तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर न बि हुजे। अॼु हिन क़ुर जे ज़रिए मां तव्हांखे ॿुधायां पियो त इन कानून तां तौबा करियो ऐं इन ते गौर फ़िक्र करियो, इन खे तब्दील करण जी भरपूर कोशिश करियो। जंहिंखे जेतिरी ताक़त आहे उहो पंहिंजी ताक़त वारे हिन में हिसो वठे, इन खे तब्दील करायो। जे न त पोइ अलाह जे तरफ़ां कंहिं बि रहमत जी उम्मीद तव्हां न रखिजो। ए अक़लमंद इंसानो, क़िसास में अव्हां लाइ हक़ीक़ी ज़िंदगी आहे। यानी क़त्ल जे बदिले क़त्ल, इन में तव्हांजी असल ज़िंदगी आहे। तव्हांजो क़त्ल करण जो सिलसिलो हुते रुकी बीठो ऐं इहो हुकुम इन करे आहे त अव्हां क़त्ल ऐं खून रज़ीअ खां बचंदा रहो। हाणे मज़ीद तव्हां वटि इहो को बि क़त्ल न थींदो। ऐं मुसलमानो, अव्हां ते फ़र्ज़ कयो वियो आहे त जॾहिं बि कंहिं ते मौत जो वक़्तु अचे ऐं पोयां माल मताव छॾण वारो हुजे त माउ पीउ ऐं मिटनि लाइ दस्तूर मूजिबि वसियत करे, ऐं इहो परहेज़गारनि ते हक़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसियत जो हुकुम 1/3 ताईं जो ॾिनो आहे। यानी को बि माण्हू पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी माल मिल्कियत, पंहिंजी प्रॉपर्टी जे लाइ 1/3 खां वधीक किथे वसियत नथो करे सघे। वसियत उन जे लाइ थींदी जंहिंजो विरासत में हिसो न आहे। जंहिंजो विरासत में हिसो आहे उन जे लाइ वसियत कोन थींदी, छो उनखे अलाह जे हुकुम मूजिबि पंहिंजी विरासत मिलणी आहे। जेको उहा वसियत ॿुधण खां पोइ उनखे बदिलाईंदो त यकीनन उनजो गुनाह उन जे बदिलाइण वारनि ते पवंदो। बेशक अलाह सभु कुझु ॿुधंदड़, सभु कुझु ॼाणंदड़ आहे। तव्हां त हिकु तरह जा बसि मौजूदु आहियो जेके इंसान हो, जेके तव्हां वसियत ॿुधी आहे, ऐं जे बदिलाईंदो त अलाह खे त सॼी ख़बर आहे त हुन बंदे कहिड़ी वसियत कई आहे। अलाह साईं तव्हां सां रिआयत कोन कंदो जॾहिं तव्हां हिन वसियत खे बदिलाईंदो। पर जेकॾहिं वसियत करण वारे तरफ़ां वसियत में तरफ़दारी या गुनाह जो अंदेशो हुजे त बर वक़्तु मुदाख़लत करे ऐं वारिसनि जे विच में सुलह कराए, हर कंहिंखे हक़ ॾियारे त उन शख़्स ते वसियत बदिलाइण जो इल्ज़ाम न लॻंदो ऐं न हुन ते गुनाह आहे। बेशक अलाह ताला बख़्शण वारो बेहद महिरबान आहे। पर उन्हनि जेके मौजूदु हुआ उन्हनि ॿुधो त वसियत करण वारो हिकिड़े पासे झुकी पियो आहे, सॼी वसियत हुन जे तरफ़ करे रहियो आहे, हुन ॿिए जी तरफ़ कुझु बि कोन्हे। त हुन याने तरफ़दारी ऐं गुनाह खां कमु वरितो आहे, त पोइ उहे उन में सुलह तौर तब्दीली करणु चाहिनि था त उनजी बिल्कुलु हुनखे इजाज़त आहे, उहो करे सघनि था। वसियत न बदिलजंदी ईअं कोन्हे को, तव्हां वसियत में बदिलाव करे सघो था।